अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 13 मार्च 2026 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। बलूचिस्तान जी सूरतहाल वधीक ख़राब, वधीक 9 ॼणा खंभिजी विया, खंभियल 6 ॼणा बाज़ियाब। सिंध जे गवर्नर कामरान टिसोरी खे हटाइण वारे क़दम जी क़ौम परस्तनि पारां आजियां। ईरान ते हमला जारी, गॾियल अरब अमारात अमेरिका खे हमलनि लाइ हदनि जे इस्तेमाल खां रोके छॾियो। जीअं सिंध मुहाज़ पारां मकली हादसे जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। लाड़काणे में जसकम जो मेयर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। टंडे जाम मां सिंध सभा जे अॻुवाण खे खंभण जी कोशिश। हिंगोरजा में खंभे गुम कयल शागिर्द फरहान चांग जी आज़ादी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। खानपुर महर में पुलिस हथां नौजवान जे क़त्ल ख़िलाफ़ वारसनि जो मुज़ाहिरो। ठुल में बदअमनी ख़त्म न थी, शहरियुनि जो एहतिजाज। जोही में रहवासियुनि जो प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। बलूचिस्तान में सूरतहाल बदस्तूर ख़राब थींदी पई वञे। जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो रुकजण जो नालो ई नथो वठे। मुसलसल जबरी गुमशुदगियुनि जा वाक़िआ थी रहिया आहिनि। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां काल्ह वधीक 9 ॼणा खंभिजी विया, जॾहिं त अॻु में खंभे गुम कयल माण्हुनि मां 6 ॼणा बाज़ियाब पिणु थिया आहिनि। गवादर जे जीवणी वारे इलाइक़े मां कंबर वल्द इमाम बख़्श खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो। उन्हीअ साॻिए इलाइक़े मां ज़ैम वल्द मोहम्मद रहीम खे पिणु जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे। केच जे जोसक सरी कहन वारे इलाइक़े मां पिणु ख़ालिद हबीब खे जबरी तौरु लापता कयो वियो आहे। पंजगोर वारे इलाइक़े मां जासफ़ वल्द आरिफ़ खे पिणु जबरी तौरु लापता कयो वियो। कोयटा जे कली कमराणी वारे इलाइक़े मां नबी बख़्श बलोच जे खंभिजण जा पिणु इतला आहिनि। नौशकीअ वारे इलाइक़े मां मुदसर पिणु खंभे गुम कयो वियो आहे, जॾहिं त जबरी तौरु खंभे गुम कयल कलीमुल्लाह वल्द असदुल्लाह ऐं ॿियनि खे पिणु आज़ादु कयो वियो आहे। मजमूई तौरु काल्ह 9 माण्हुनि खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो, जॾहिं त 6 ॼणनि जे आज़ादु थियण जा पिणु इतला आहिनि। ॿिए पासे जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। 2 ॾींहं अॻु बलूचिस्तान मां खंभे गुम कयल शागिर्द ज़मीर खे क़त्ल करे संदसि लाश उछलायो वियो हो। बलोच यकजहती कमेटी पारां 18 सालनि जे शागिर्द ज़मीर बलोच जे अदालत खां मथां क़त्ल जी मज़मत कई वई आहे। बलोच यकजहती कमेटी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त इहो वाक़िओ ख़ानदान जे लाइ तवील ऐं अलमनाक दर्द जी अकासी करे थो। ज़मीर जे वालिद नासिर खे पिणु 2011 में जबरी तौरु खंभे गुम कयो वियो हो ऐं जंहिं बाद खेसि गोलियूं हणी उन जी बि लाश उछलाई वई हुई। बलोच यकजहती कमेटी जो चवणु आहे त बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियूं ऐं अदालत खां मथां क़त्ल वारो सिलसिलो मुलज़िम पॉलिसी इख़्तियार करे चुको आहे, जिते बलोच नौजवाननि ऐं शागिर्दनि खे निशानो बणायो पियो वञे। तनज़ीम सवाल उथारियो त आख़िर इहो कहिड़ो रियासती निज़ाम आहे जो पंहिंजनि शहरियुनि खे क़ातिलनि वांगुरु मुसलसल निशानो बणाए रहियो आहे। बलोच यकजहती कमेटी पारां आलमी बिरादरी इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ आलमी तनज़ीमनि खे अपील कई वई आहे त उहे बलूचिस्तान में थींदड़ इंसानी हक़नि जे लताड़ जो नोटिस वठनि। बलोच यकजहती कमेटी जो चवणु आहे त इंसानी हक़नि लाइ जा खोड़ींदड़ तनज़ीमूं आवाज़ उथारिन त जीअं बलूचिस्तान में हलंदड़
इंसानी लताड़ वारो सिलसिलो रुकिजी सघे। अमेरिका ऐं इसराइल जा ईरान ते हमला जारी आहिनि, जॾहिं त गॾियल अरब अमारात अमेरिका खे ईरान ते हमलनि लाइ फ़िज़ाई ऐं इलाइक़ाई हदूं इस्तेमालु करण खां रोके छॾियो आहे। गॾियल अरब अमारात जी ममलकती वज़ीर पारां ईरान जे ख़िलाफ़ थींदड़ ग़ैर क़ानूनी हमलनि जी मज़म्मत कई वई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में हुन चयो आहे त इहा सूरतहाल सिर्फ़ हमलनि जी शिदत जे करे हैरान कंदड़ नाहे, पर इन जे लाइ बि हैरान कंदड़ आहे त ईरान इन तकरार में सॼे ख़िते खे गहले रहियो आहे। गॾियल अरब अमारात जी ममलकती वज़ीर नसीबा पंहिंजे बयान में चयो आहे त अॻिते वधण जो वाहिद रस्तो सिफ़ारतकारी हुजणु घुरिजे। गॾियल अरब अमारात खे पंहिंजे दिफ़ा जो मुकमिल हक़ हासिलु आहे। अमेरिका खे ईरान ते हमलनि जे लाइ गॾियल अरब अमारात जूं फ़िज़ाई हदूं या इलाइक़ा इस्तेमालु करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। अमाराती वज़ीर नसीबा वधीक चयो त मुल्की मईशत मज़बूत आहे, पंहिंजे तेल जे इंफ्रास्ट्रक्चर ऐं सियाहत जी सनत ते थींदड़ हमलनि खे बर्दाश्त करण जी सलाहियत रखूं था। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त तेज़ी सां अॻिते वधी रहिया आहियूं। पंहिंजी तक़रीर में हुन ईरान खे दहशतगर्द ऐं नफ़रत अंगेज़ मुल्क क़रार ॾींदे चयो त इहो मुल्क हिन वक़्तु वॾी क़ीमत अदा करे रहियो आहे। ईरान जे तहरान वारे इलाइक़े में अमेरिका ऐं इसराइल पारां हमला कया विया आहिनि, जॾहिं त साम्हूं आयल तस्वीरनि में ॾिसी सघिजे थो त केतिरियूं इमारतूं मलबे जे ढेर में तब्दील थी चुकियूं आहिनि। माण्हू पंहिंजे घरनि खां महरूम थी चुका आहिनि, जॾहिं त ॿिए तरफ़ इसराइली फ़ौज पारां तहरान में वॾे पैमाने ते हमलनि जो ऐलान कयो वियो आहे। इसराइली फ़ौज पारां चयो वियो आहे त ईरान जे गादी वारे शहर में हुकूमती इंफ्रास्ट्रक्चर खे पंहिंजो हदफ़ बणायूं पिया। ईरानी सलामती काउंसिल जे सेक्रेटरी धमकी ॾिनी आहे त जेकॾहिं ईरान में बिजली जे नेटवर्क खे नुक़सानु पहुचायो वियो त अधु कलाक जे अंदरि सॼे ख़िते खे अंधेरे में ॿोड़े छॾींदासीं। सोशल मीडिया ते जारी कयल पंहिंजे बयान में हुन चयो आहे त ऊंदह ख़िते में भॼंदड़ अमरीकी फ़ौजनि खे शिकार करण जो बहितरीन मौक़ो फ़राहम करे थी। ट्रंप दावा कई हुई त हू हिकु कलाक अंदरि ईरान जी बिजलीअ जो निज़ाम ख़तमु करे सघे थो, जॾहिं त ईरानी सलामती काउंसिल जे सेक्रेटरी रद्द अमल ॾींदे चयो आहे त ट्रंप चवे थो त हूअ जल्द फ़तह ॾिसंदो। जंग शुरू करणु सवली आहे, पर उनखे कुझु ट्वीट वसीले खटे नथो सघिजे। पंहिंजे बयान में हुन चयो त अव्हां जा अंदाज़ा संगीन ग़लति आहिनि, असां कंहिं बि सूरत में पोइ ते न हटंदासीं। हिंगोरजा जे ॻोठ बंगल खान चांग मां मुबैना तौरु खंभे गुम कयल शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर जे शागिर्द फरहान चांग जी आज़ादी लाइ जसकम आरिसर पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त फरहान चांग को बि ॾोह नाहे कयो। जेकॾहिं हुन ॾोह कयो आहे त उनखे अदालत में पेश कयो वञे या खेसि आज़ादु कयो वञे। जसकम आरिसर जे ज़िले ख़ैरपुर जे नायब सदर डॉक्टर नज़ीर खोखर, जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ माछी, आमिर अंसारी, फरहान चांग जे वारिस गुलाब चांग ऐं वाइस ऑफ राणीपुर जे अॻवान गाज़ी इमदाद लाड़क उस्तादनि ऐं शाइरनि चयो त सिंध में क़ौमपरस्तनि जे ख़िलाफ़ अणएलानियल ऑपरेशन जारी आहे। क़ौमी कारकुननि खे जबरी तौरु खंभे गुम कयो पियो वञे। कुझु ॾींहं अॻु ॻोठ बंगल खान चांग मां वीगो गाॾियुनि में सवार साधन कपिड़नि में घर जी चौदीवारी जो तख़्तुस पैमाल करे सॼे घर जी तलाशी वठण बावजूदि फरहान चांग खे खंभे खणी विया, जंहिंजो अञा ताईं को बि ॾस पतो पइजी नाहे सघियो, जेका इंसानी हक़नि जी संगीन लताड़ आहे। हुननि इंसानी हक़नि जे आलमी तनज़ीमनि खां मुतालबो कयो त फरहान चांग खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हो त
पाकिस्तानी रियासत जंहिं खां वजूद में आई आहे त हिन ते सियासत जेकी आहे उहा बंदिश आहे। तव्हां मुख़्तलिफ़ दौरनि में ॾिठो हूंदो साईं GM सैयद ऐं बचा खान जहिड़ा माण्हू बि हिननि जे क़ैद में रहिया ऐं जिन बि पंहिंजे महकूम धरती क़ौम ऐं धरतीअ जी ॻाल्हि कई आहे उन्हनि खे ज़िंदान में रखियो वेंदो आहे ऐं फरहान चांग खे 5 ॾींहं पहिरियां पंहिंजे घर मां खंभियो वियो ऐं हुन ते पहिरियां ई केतिरा ई कूड़ा केस दाख़िल आहिनि जंहिंखे हू मुंहुं ॾेई रहियो आहे। अदालतुनि में हाज़ुरनि ते वेंदो आहे पर उनजे बावजूद बि हुनखे घर मां खंभियो वियो। उनजो ॾोह इहो आहे त हू पंहिंजे क़ौम पंहिंजे वसीलनि पंहिंजे धरतीअ जी ॻाल्हि पियो करे त असांजी धरती वसीलनि सां माल आहे। तव्हां ॾिसो पिया त आलमी लेवल ते जेको ॾाढो सो गाबोज वारो कानून पियो हले त महकूम ऐं मज़लूम रियासतनि ऐं क़ौमुनि जे वसीलनि ते जेको आहे सो कब्ज़ा जेके उहो जारी सारी हिन जे करे हू पंहिंजा वसीला ईअं राज़ ख़ुशीअ सां न पिया ॾियनि त उन्हनि ते बमबारी कई पई वञे। अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान में मौजूदु महकूम ऐं मज़लूम जेके क़ौमूं आहिनि उन्हनि जे वसीलनि ते जेके आहिनि कब्ज़ा आहिनि। पाकिस्तान हले ई सिंध जे वसीलनि ते पियो तेल गैस कोयलो समुंड जेको आहे सिंध जो आहे ऐं सिंध जी जेको ॻाल्हि कंदो उहो खंभियो वेंदो मारियो वेंदो ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हुनखे अज़ियतूं ॾिनियूं वेंदियूं। हाणे त जेको आहे पहिरियां जिन नौजवाननि खे खंभियो वेंदो त उन्हनि जा वारिस जा उन्हनि जे लाइ जेके तंज़ीमूं कमु कनि पियूं उहे जेके अदालतुनि जा दर खकाईंदियूं हुयूं पर उहो अदालतुनि वारो दर बि जेको आहे हिन रियासत जेके तरमीमूं करे बंदि करे छॾियूं आहिनि। हाणे माण्हू उहे अदालतुनि में वञनि बि था त पर उते जेको आहे सालनि ताईं उन्हनि जी जेको आहे हाज़िरियूं कोन पियूं थियनि उन्हनि जी जेको आहे केस न पियो हलायो वञे। हाणे माण्हू मजबूर आहिनि त कंहिंखे कंहिं आॾो दांह कजे। सो असां उनजे करे पंहिंजी क़ौम जे आॾो हीअ एहतजाजी कैंप क़ाइमु कई आहे। फरहान चांग जे आज़ादीअ जे लाइ असां इंसानी हक़नि जे जेके आलमी तंज़ीमूं आहिनि उन्हनि खां घुर था कयूं फरहान चांग जी आज़ादीअ में असांजी मदद कई वञे। रहमान रहीम। तेरे दस्तूर को सुबह बे नूर को मैं नहीं मानता मैं नहीं जानता। मौला अली अलैहिस्सलाम जो कौल आहे त कुफ्र जी जेकी रियासत आहे कुफ्र जी हुकूमत कुफ्र जो निज़ाम त हली सघे थो पर ज़ुल्म जो निज़ाम नथो हली सघे। सो असांजो हीउ अॼोको एहतजाज शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्द फरहान चांग जी जेकी असांजी गुमशुदगी कई वई आहे जबरी गुमशुदगी उनजी आज़ादीअ लाइ असां हीउ अॼु एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। मां इहो चवणु चाहींदुमि त अगरि तव्हां इहो सम्झो था त केरु ग़लती करे थो ख़ता करे थो त पोइ पाकिस्तान जो जेको निज़ाम आहे पाकिस्तान जो जेको कानून आहे उनजे तहत तव्हां उनखे अदालतुनि में पेश कयो उन तहत कार्रवाई हलायो। तव्हां 2-2, 3-3, 4-4 ॾींहं हफ़्तो महीनो घुम करे छॾणु कंहिं नौजवान खे उनजी फैमिली उनजी माउ तां केतिरी अज़ियत गुज़रे थी इहा असां ईअं चवंदुमि त पाकिस्तान खे कुझु इदारनि जे पारां बनाना रियासत बणाइण जी कोशिशि कई थी वञे। सो असां इहो चवणु था चाहियूं आख़िरी इहो मुतालबो था कयूं थोरे लफ़्ज़नि में या त फरहान चांग जी जेकी गिरफ़्तारी आहे उनखे ज़ाहिर कयो उनखे आज़ादु कयो या त सिंध सभा टंडोजाम जे अॻवान एजाज़ साराज़ खे टंडे जाम खां हैदराबाद वेंदे बाईपास खां कारी वीगो में सवार अहलकारनि पारां रस्तो रोके जबरी तौरु खंभे गुम करण जी कोशिशि कई वई जॾहिं त एजाज़ साराज़ पंहिंजे दिफ़ा में पेट्रोल पंप ॾांहुं गाॾी जो रुख़ कयो ऐं पाण बचाइण में कामयाबु वियो। सिंध सभा पारां अहिड़े अमल जी मज़मत कई वई आहे। सिंध सभा पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त क़ौमी कारकुननि खे खंभण वारियूं कोशिशूं ख़तमु कयूं वञनि। सिंध जे गवर्नर कामरान टेसोरी खे हटाए नवाज़ लीग जे अॻवान निहाल हाशमी खे गवर्नर मुक़ररु कयो वियो आहे जॾहिं त सियासी समाजी अॻवान पारां गवर्नर खे हटाइण वारे अमल जी आजियां कई वई आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त सिंध दुश्मन ऐं नस्ल परस्त गवर्नर सिंध खे हटाइण बाबति वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिले जी आजियां कजे थी। हुन चयो त सिंध जी आवाम अहिड़े फ़ैसिले जो इंतज़ारु करे रही हुई छो त सिंध ख़िलाफ़ तहसुब ऐं नफ़रत ते ॿधल पॉलिसियुनि जे करे सूबे में बेचैनी पैदा थी रही हुई। STP सरबराह डॉक्टर कादर मक्सी चयो त सिंधी क़ौम पंहिंजी धरती सुञाणप ऐं हक़नि बाबति इंतिहाई हसास आहे। सिंध दुश्मन रवैयनि खे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हुन चयो त सिंध जे वसीलनि ऐं सुञाणप ख़िलाफ़ थींदड़ साज़िशनि जो सिंधी क़ौम गॾिजी मुक़ाबिलो कंदी।
हुन चयो त 12 अप्रैल ते कराचीअ जे जनाह ग्राउंड में थींदड़ तारीख़ी जलसो सिंधी क़ौम जी वहदत, शऊर ऐं ताक़त जो मुज़ाहिरो हूंदो। सिंध जी कुंड कुड़िछ मां लखे माण्हू कराची पहुची दुनिया खे इहो पैगाम ॾींदा त सिंधी क़ौम पंहिंजे वजूद, सुञाणप ऐं हक़नि जे तहफ़ुज़ लाइ मुतहद आहे। हैदराबाद में सिंध तरक़ी पसंद पार्टी कराची डिवीज़न ऐं सीनियर अॻुवाणनि जे इजलास खे ख़िताब कंदे हुन चयो त 12 अप्रैल में कराची में हर हालत में जलसो कंदासीं। इजलास में STPA जे वाइस चेयरमैन हैदर शाहाणी, होत ख़ान गाॾही, डॉक्टर अब्दुल हमीद मेमण, कादर चना, डॉक्टर सुमार मंगरियो, डॉक्टर मज़हर मेमण, ख़ैर मोहम्मद मगसी, शमशाद अली ज़ोहराणी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में 12 अप्रैल ते कराची जे जनाह ग्राउंड में थींदड़ जलसे जी तयारियुनि बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल्हि कई वई। जलसे खे हर लिहाज़ खां कामयाब बणाइण लाइ हिकमत अमली जो जाइज़ो पिणु वरितो वियो। डॉक्टर कादर मगसी कारकुननि, नौजवाननि, शागिर्दनि ऐं सिंध जी आवाम खे अपील कई त हूअ वॾे अंग में शिरकत करे जलसे खे तारीख़ी बणाइनि ऐं सिंधी क़ौम जे वजूद जो अहसासु सॼी दुनिया खे ॾियारीनि। अवामी तहरीक पारां तेल अघनि में वाध जी मज़मत कंदे चयो वियो आहे त हुक्मराननि हिकिड़े पासे महांगाई बम किरायो आहे त ॿिए पासे बदअमनी खे हथी ॾिनी आहे। सरकारी सरपरस्ती में चोरियुनि, फुरनि ऐं धाड़नि में ख़तरनाक हद ताईं इज़ाफ़ो थियो आहे, जंहिंजे करे आवाम जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सक़ाफ़ती सेक्रेटरी डॉक्टर मारवी सिंधु, मरकज़ी अॻुवान कादर भुट्टो, मुमताज़ खोसो ऐं नूर नबी पली जे पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त मुल्क अंदरि वधंदड़ महांगाई, बेरोज़गारी ऐं बदअमनी माण्हुनि जी ज़िंदगी खे सख़्तु मुतासिर कयो आहे। पेट्रोल, डीज़ल, बिजली, गैस ऐं रोज़मर्रा जे ज़रूरतनि वारनि शयुनि जे अघनि में लगातार वाध जे करे पोरियत, हारी मज़दूर ऐं विचोले तबिके जी ज़िंदगी ॾुखी बणिजी वई आहे। हुक्मरान जूं मुआशी पॉलिसियूं अवाम दुश्मन आहिनि, जिन जे करे ग़रीब वधीक ग़रीब ऐं अमीर वधीक अमीर थींदो पियो वञे। अॻुवाणनि चयो त धाड़ेलनि, फोरनि ऐं चोरनि जी सरकारी सरपरस्ती जे करे सिंध जे शहरनि ऐं ॻोठनि में अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राब थी चुकी आहे। ॾींहं ॾिठे जो फुरूं, घरनि ऐं दुकाननि में चोरियूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा अवाम खे तहफ़ुज़ ॾियण बदिरां चोरी ऐं फुर जे माल मां पंहिंजो हिसो पती वठण में मसरूफ़ आहिनि। अॻुवाणनि वधीक चयो त सिंध जो अवाम अॻु पाणी जी हथरादो खोट, बेरोज़गारी, ज़रई जिनसनि जा मुनासिब अघ न मिलण ऐं मुआशी तबाही खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मथां वरी महांगाई ऐं बदअमनी माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त अवाम खे तहफ़ुज़ फ़राहम करे ऐं महांगाई ते ज़ाब्तो आणे, पर मौजूदा हुक्मरान अवामी मसइलनि खे हल करण में मुकमल तौर ते नाकाम नज़र अचनि था। हुननि मुतालबो कयो त हुकूमत फ़ौरी तौर ते महांगाई ते ज़ाब्तो आणे, पेट्रोल ऐं गैस जे अघनि में वाध वापसि वठे ऐं सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर बणाइण लाइ असराइता क़दम खणे। चोरियुनि, फुरनि ऐं धाड़नि में मुलविस ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे अवाम खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ख़ानपुर जे ॻोठ शेर अली जतोई जे रहवासियुनि अली गुल बिरोही संस वालिद समेत ॿियनि ख़ैरपुर पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त ख़ैरपुर ज़िले जी पुलिस असांजो नौजवान ॻोठाणो नूर अहमद बिरोही गिरफ़्तार करे कूड़े मुक़ाबले में बेगुनाह मारे छॾियो आहे। हुननि चयो त पुलिस पारां असांजे नौजवान नूर अहमद बिरोही खे जहिड़े वक़्तु गिरफ़्तार कयो वियो उन जी वीडियोज़ पिणु सबूत तौरु मौजूदु आहिनि। पुलिस गिरफ़्तार करे कूड़े मुक़ाबले में असांजे नौजवान खे क़तलु कयो आहे। हुननि चयो त पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां ॻोठाणनि खे गिरफ़्तार करे कूड़ा मुक़ाबला ॼाणाए क़तलु करे रही आहे, जेका असां मिसकिननि सां ज़्यादती आहे। हुननि चयो त हिन वक़्त ताईं असां सां को बि इंसाफ़ नाहे थियो, असां मजबूर थी अदालत जो दर खड़काईंदासीं। हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, IG सिंध, DIG सखर समेत ॿियनि इख़्तियारनि खां मुतालबो कयो त वाक़े जी जांच कराए मुलविस पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जोहीअ जे बस स्टॉप भरिसां प्लाट ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरियुनि इनायत अली गोपांग, सत्तार, ग़ुलाम हुसैन जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त म्यूनिसिपल जे सरकारी प्लाट ते सबील लॻाई वई आहे, जंहिंखे कुझु माण्हुनि बंदि कराए ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिशि कई आहे।
हुननि मुतालबो कयो त सरकारी प्लाट ते कब्ज़ो ख़तमु करायो वञे। लाड़काणे में जसकम ऐं जसाफ तरफ़ां मेयर ऐं चइनी टाउन चेयरमैननि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अशरफ कलोड़ो, रुक सिंधी, बशीर जतोई, सफ़दर जतोई, अमानुल्लाह पंवर, आफ़ताब मीराणी, लतीफ़ कोरी, फराज़ खुहावड़ ऐं क़ौमी कारकुन करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त किरोड़े रुपया बजट हुजण बावजूदि शहर में सफ़ाई सुथराई, मच्छरमार स्प्रे ऐं खुलियल गटर शहरी ज़िंदगी लाइ अज़ाब बणियल आहिनि। ॿिए पासे फुलजी स्टेशन दादू में जसाफ अॻुवाण मोर शाह जे मथां हमिलो कंदड़ मनशात फ़रोश उस्मान पंवर ऐं ॿियनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में जसकम ऐं जसाफ जा कारकुन सरापा एहतजाज बणिजी वेंदा। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर ऐं दरिया बचायो तहरीक जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह पंहिंजे बयान में चयो आहे त 14 मार्च ते सॼी दुनिया में दरियाउनि ऐं नदियुनि खे आलमी ॾींहुं तौरु मल्हायो वेंदो आहे, जंहिं ॾींहं ते सॼी दुनिया जा मुल्क ऐं क़ौमूं पंहिंजे दरियाउनि जे तहफ़ुज़ ऐं उनखे साफ़ सुथरो रखणु, उनजी वाध विझ करण ऐं उनखे सामुंडी छोर ताईं पहुचाइण खे यकीनी बणाईंदा आहिनि। हिन ॾींहं जी शुरूआति 14 मार्च 1998 खां थी, जेका अॼु ॾींहं ताईं जारी सारी आहे। सैयद ज़ैन शाह चयो त आलमी क़ानूननि मूजिबि दरिया जा हक़ हूंदा आहिनि, जंहिं तहत दरिया खे समुंड ताईं छोड़ करणु ऐं समुंड ऐं दरिया जे मेलाप दौरान ठहंदड़ डेल्टा क़ौमनि ऐं मुल्कनि जो हुसन ऐं मुआशी सघ हूंदो आहे। सैयद ज़ैन शाह चयो त सिंधु दरिया सिंध जी हज़ारें सालनि जी तहज़ीब ऐं कल्चर जो उहिञाण आहे, जियापे जो पिणु सहारो आहे, पर बदकिस्मती सां मुल्क ठहण खां वठी अॼु ॾींहं ताईं सिंधु दरिया जे ख़िलाफ़ वफ़ाक़ी जारियत ऐं साज़िशूं थींदियूं रहनि थियूं, जंहिं तहत सिंधु दरिया मथां डेम ऐं कैनाल ग़ैर क़ानूनी तौरु बैराज कढण जो सिलसिलो जारी आहे। हाणे बि पंजाब जे वॾे वज़ीर पारां डेम ठाहिण जो ऐलान कयो वियो आहे। पंजाब हुकूमत पंहिंजी होड़ तहत सिंधु दरिया जे पाणी ते धाड़ो हणी कैनाल ऐं डेम ठाहिण जो ऐलान कंदा रहनि था, जंहिंखे सम्झूं था त सिंधु दरिया मां पाणी चोरायो वेंदो। जबरी तौर ते पंजाब हुकूमत पारां जलालपुर कैनाल ते कमु जारी रखियो पियो वञे। सैयद ज़ैन शाह चयो त सिंधी क़ौम सिंधु दरिया जे तहफ़ुज़ ऐं सिंध जे पाणी जे हिसे जे मामले में निहायती हसास आहे, जेका कंहिं बि सूरत में सिंध जे पाणी ते धाड़ो बर्दाश्त न कंदी। सैयद ज़ैन शाह वधीक चयो त हिकु तरफ़ पंजाब हुकूमत दरिया ते धाड़ो हणी सिंध जो पाणी चोरी कंदा रहिया आहिनि, त ॿिए तरफ़ सिंध हुकूमत दरिया जे अंदरि गटरनि, फैक्ट्रियुनि ऐं गंदे पाणी जो छोड़ सिंधु दरिया में करे सिंधु दरिया जो हुसन तबाह कंदा रहिया आहिनि, जंहिं सबबि सिंध जो ज़ेर ज़मीन पाणी पीअण जे लाइक़ु नाहे रहियो। ख़राब पाणी हुजण जे करे सिंध जा माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि। सैयद ज़ैन शाह पार्टी कारकुननि सिंध जे सॼा वंदन ऐं बाशूर माण्हुनि खे अपील कई आहे त 14 मार्च दरियाउनि जे आलमी तहफ़ुज़ जे ॾींहं ते सिंधु तो में साह मुंहिंजो जे उनवान हेठि सॼी सिंध में रैलियूं कढी दरिया खे गुलनि जी भेटा समेत दरिया जे तहफ़ुज़ जो वचन वरजायो वञे ऐं वफ़ाक़ी हुकूमत तोड़े पंजाब हुकूमत खे ख़बरदार कयो थो वञे त सिंध जा माण्हू पंहिंजे दरिया ऐं सिंध जे पाणी जे हक़नि जी हासिलात लाइ हर क़दम अॻिते जदोजहद कंदा रहंदा। मकली ते तेज़ रफ़्तार डंपर जे टक्कर में हिकु घर जे 3 भातियुनि जे फ़ौत थियण वारे वाक़े ऐं ठठे मकलीअ जी शहरी आबादी मां हेवी गाॾियुनि जे गुज़र ख़िलाफ़ जसाफ पारां मकली ते एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। जीए सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जे अॻुवान सरमद खुश्क बाग़ी फरहाद ऐं जीए सिंध तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी रावल करनाणी, गुलाब लुंड ऐं ॿिनि जी अॻुवाणी में मकली पब्लिक पार्क खां नेशनल प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवान चयो त ठठे ऐं मकलीअ जी शहरी आबादियुनि वटां डंपरनि, ट्रालरनि ऐं ॿियनि ॻरी ट्रैफ़िक जे गुज़र सबबि ख़ौफ़नाक हादिसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। राति देरि सां मकली बाईपास चौक वटि ग़ुलामला गोलाई भरिसां निंड सुतल बागड़ी बिरादरी जे घरनि मथां किरे सां भरियल वज़नी डंपर चढ़ी वञण करे अलमनाक हादिसो पेश आयो, जॾहिं त मुज़ाहिरीन पारां डंपर ड्राइवर जी गिरफ़्तारी जो मुतालबो पिणु कयो वियो। ठठे भरिसां मकली वारे इलाइक़े में ख़ौफ़नाक हादिसो थियण ते मुतासिर धुर वटि जीए सिंध मुहा जो मरकज़ी अॻुवान सैयद नवाज़ शाह भाॾाई पिणु पहुतो। सैयद नवाज़ शाह भाॾाई चयो त सिंध सरकार जी सरपरस्ती में हलंदड़ माण्हू मार टैंकर माफ़िया जो 10 व्हीलर टैंकर
बाईपास ते नशे में धुत ड्राइवर बागड़ियुनि जे झूपड़ियुनि में दाख़िल थियो ऐं हुन ग़रीब बागड़ियुनि खे चिभाटे मारे छॾियो। इंसानी जानियूं ज़ाया थी वियूं आहिनि। हुन मुतालबो कयो त डंपर माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सैयद नवाज़ शाह भाॾाई जो वधीक चवणु हो त हूअं त सॼी सिंध जेका आहे उहा दर्दनि जी, अज़ियतुनि जी, ॾुखनि जी कहाणी पढ़ियल आहे। जॾहिं पाण कंहिं बि मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ अचूं था त सोचूं था त कहिड़े मौज़ू ते ॻाल्हायूं, पर अॼु पाण सिर्फ़ु डंपर माफ़िया ते मुख़्तसर ई गुफ़्तगू ऐं ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। राति तव्हां सभिनी ॾिठो हूंदो त मकली बाईपास ते हिकिड़ो इंतिहाई दिलि खे ॾारींदड़ वाक़ियो पेश आयो आहे। हिकु बेलगाम नशे में धुत टैंकर जे 10 व्हील टैंकर जे ड्राइवर हिकु पेट्रोल पंप ते टैंकर बीहारे छॾियो ऐं उहो जॾहिं रिवर्स में टैंकर पाण मुरादो ड्राइवर जी गिफ़त जे करे उहो टैंकर पाण मुरादो उनजो हैंड ब्रेक छिकियल न हो या उनमें कोन कंहिं क़िस्म जी का फनी ख़राबी हुई, जंहिंजे करे टैंकर रिवर्स में पाण मुरादो मेन शायरा खे क्रॉस कंदे रोड जे ॿिए भर ते झुगियूं वॾे वेठल मिसकीन बागड़ियुनि जे घरनि जे मथां चढ़ी वियो, जंहिंजे नतीजे में हिकु ॿार, हिकु औरत, हिकु नौजवान, हिकु बुज़ुर्ग, 4 माण्हू थरे ते फोत थी विया। ऐं पाण उते पहुतसि त ॾिठमि त इंतिहाई मातम ऐं करबला वारो मंज़र हो ऐं माण्हुनि बागड़ी वीचारा जेके आहे उहे पंहिंजा मासूम ॿार ॻोल्हण में ॼण क़यामत उन्हनि जे मथां अची वई, अहिड़ी जेका सूरत हाल हुई। सवाल इहो आहे त आख़िर डंपर माफ़िया खे एतिरो छुड़वाग छो छॾियो वियो आहे? कराची खां वठी सिंध जे हर नंढे वॾे शहर मां बेलगाम ऐं डंपर माफ़िया टैंकर 20-20 व्हील टैंकर, 15-15 व्हील टैंकर गुज़रनि था ऐं उहे रोडनि रस्तनि ते माण्हू मारनि था। को पुछाणे वारो कोन्हे। तव्हां नेशनल हाईवे, इंडस हाईवे या मेन शाहरान ते ॾिसंदो त 10-10, 15-15 हेवी जेके से इहे टैंकर ऐं डंपर हिकिड़ी कतार में पिया वेंदा। पोइ को इमरजेंसी में आहे, कंहिंखे तारीख़ केसि तारीख़ ते पहुचणो आहे त कंहिंजी को ॿार बीमार आहे, कंहिंखे वॾे खे अटैक पियो आहे, का ॿी का ख़राब सूरत हाल आहे जंहिंमें माण्हू इमरजेंसी में निकिरणु चाहींदा आहिनि, त पोइ जेका गाॾी, का कार, को मोटरसाइकिल जॾहिं हुननि व्हीलर जे आसपास मां क्रॉस जी कोशिशि करे थो त हुनखे उॾाए था छॾनि। नतीजे में रोज़ पाण पढ़ूं था त 4 माण्हू, 5 माण्हू फलाणे हंधि, 3 माण्हू फलाणे हंधि, 4 माण्हू फलाणे हंधि टैंकर ऐं डंपर जे हेठि अची चिबाटजी मरी विया। कराची में त इहो वाक़ियो तमामु घणो वधियो, जंहिंजे करे कराची जे अंदरि जेको आहे सो वरी हुन ते सियासत चमकाई वई। हुकूमत पंहिंजे दिफ़ा में लही पई, ॿियूं माफ़ियाऊं जेके लसानी सियासत कनि थियूं ऐं मज़हबी कार्ड खेॾनि थियूं उहे पंहिंजे नमूने। पर हक़ीक़त इहा आहे त इहा डंपर माफ़िया सिंध हुकूमत छुड़वाक छॾे ॾिनी आहे, जेका रोडनि रस्तनि ते सॼो ॾींहुं पई माण्हू मारे। ठटे में ही पहिरियों वाक़ियो कोन थियो आहे, इन खां अॻु में अलाए केतिरा माण्हू उन्हनि डंपरनि ऐं टैंकरनि मारिया आहिनि। हिते रुगो जे जॻह ते राति बागड़ी जा माण्हू मारिजी विया आहिनि, इन ई जॻह ते पहिरियां बि इहो टैंकर घरनि में ई धूके पियो। ड्राइवर नशे में हो, जंहिंजे करे 2-3 माण्हू ज़ख़्मी थिया, हिकिड़ी मेंह उन्हनि जी उहा थॾे ते मरी वई। त राति बि जेको वाक़ियो थियो आहे, या मजमूई तौर सिंध जे अंदरि वॾा वॾा ई डंपर ऐं टैंकर जेके माण्हू मारनि पिया, माण्हुनि जो क़त्लेआम कनि पिया। ठुल में वधी वियल चोरीअ जे वारदातनि ऐं बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहर में वधंदड़ बदअमनी ऐं मोटरसाइकिल चोरी वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ आल राइस ब्रोकर यूनियन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी महदर कुमार, रहमतुल्ला सुमरो, जावेद भट्टी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त नामालूम चाबी चोर जावेद भट्टी जो मोटरसाइकिल चोरी करे विया आहिनि। वाक़े जे इतला बावजूदि पुलिस का बि कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त चोरनि खे जल्द गिरफ़्तार करे चोरी थियल मोटरसाइकिल वापसि कराई वञे, शहर में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। लाड़काणे में आपका पारां इंजीनियर ख़ादम जे मुबैना नामुनासिब रवैये ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि असदुल्ला मिर्जत, आफ़ताब हुसैन जतोई, ज़मीर हुसैन जुणेजो, मुबीन बुरड़ो ऐं ॿियनि मुतालबो कयो त जल्द इंजीनियर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। भान सईदाबाद में ॻोठाणनि पारां बिजलीअ जी लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो।
भान सईदाबाद में फीडर 2 जे ॻोठाणनि पारां बिजली बंदि हुजण ते हेस्को अमलदारनि ख़िलाफ़ गिरडी स्टेशन अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त फौरी तौरु कार्रवाई करे असांजी बिजली आन कई वञे। टंडे अलहियार में उमरसांद थाणे ते मोटरसाइकिल चोरी जी दाह खणी वेंदड़ नौजवान ते तशदुद वारे मामले ख़िलाफ़ कोल्ही बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कोल्ही बिरादरी पारां पुलिस ख़िलाफ़ उस्मान शाह हुड़ी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि चयो त असांजो नौजवान मोटरसाइकिल चोरी जी दाह खणी उमरसांद थाणे ते वियो त पुलिस पारां खेसि तशदुद जो निशानो बणायो वियो। उन मौक़े ते हुननि मुतालबो कयो त पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ख़ानपुर महर भरिसां ॻोठ मियाणी महर जे रवासियुनि बासर माण्हुनि ऐं पुलिस एहलकारनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ पाक किताब खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हाजी चंदन महर, माई अमीर ख़ातून, हाजी इमाम बख़्श, रजब अली ऐं ग़ुलाम मुर्तज़ा महर चयो त इलाइक़े जा बासर माण्हू ऐं पुलिस एहलकार ज़मीन ते हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। हुननि इल्ज़ाम हयो त जवाबदारनि असांजे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते कूड़ा केस दाख़िल कराए छॾिया आहिनि। असांजो फ़सुलु बि भिलायो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते कार्रवाई करे फ़सल ते कब्ज़ो करण जी कोशिशि कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। हीअ असीं पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। अव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे कारोबारी मक़सदनि बदिरां क़ौमी ख़िदमत जे जज़्बे तहत हलाए रहिया आहियूं, जंहिंजे करे असांखे हिन सफ़र में अवां जे साथ सहकार ऐं माली ताउन जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। हिन इदारे सां माली ताउन करियो त जीअं इदारो पंहिंजे पेरनि ते बीही सघे। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾां ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।